नाज़रीन बदीन मां अवां ख़बर शेयर कंदालूं। बदीन जे स्टैम्प वेंडर मोहम्मद कासिम सूमरो ते कातिलाणो हमलो सख्त ज़ख़्मी केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। तफ़सील मुताबिक़ बदीन अबू शेखा ॻोठ जे रवासी स्टैम्प वेंडर मोहम्मद कासिम सूमरो नेशनल प्रेस क्लब बदीन पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त मुंहिंजी ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ो करण ख़िलाफ़ मूं अॻु में बि काफ़ी भेरा SSP बदीन, DC बदीन, SHO बदीन खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। मूं सां मुंहिंजी ज़मीन ते अॻु में काफ़ी भेरा झेड़ो कयो वियो आहे। कल्ह बि मुंहिंजी मुख़ालिफ़नि आउं पंहिंजे घर खां अची रहियो हुअसि त रस्ते में मूं ते हमिलो कयो ऐं लठियुनि पथरनि सां मथो फाड़े छॾियो आहे ऐं ॾांटे सां मुंहिंजे हथनि जूं आङुरियूं वढे छॾियूं आहिनि। जंहिं बाद पुलिस लेटर वठी आऊं इंडस अस्पताल बदीन पहुतसि, जिते फर्स्ट एड ॾेई मूंखे हैदराबाद रेफर कयो वियो। हैदराबाद में इलाज कराइण बाद आऊं बदीन पहुतो आहियां। मूं पूरे बदीन जे साफ़ अॻियां पिणु दायो आहे। मुंहिंजी SSP बदीन खां गुज़ारिश आहे मूं ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे, मूंखे इंसाफ़ मुहैया कयो वञे।